नाज़रीन, हैदराबाद में तेज़ बरसात सबब अक्सर इलाइक़ा बुॾी विया। पानी घरनि में दाख़िल थी वियो आहे। केतिरनि ई इलाइक़नि में पानी निकाल करण लाइ मिलियल मोटरूं तेल न मिलण करे बंदि आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर GM चांडियो। GM आगाह कजो, हैदराबाद में बरसात सबब कहिड़ियूं हालतूं आहिनि ऐं माण्हुनि जो छा चवणु आहे? जी बिल्कुल, हैदराबाद में सावण की ज़ोरदार तेज़ बरसात जो सिलसिलो जारी है। तेज़ बरसात सबब हैदराबाद शहर के मुख़्तलिफ़ कॉलोनियों रोडन ते गोडे जहिड़ो पानी बीजी वियो आहे। कासमाबाद, लतीफ़ाबाद, सिटी ऐं तालके बाराड़ी के केतिरे ई कॉलोनियों में बरसात जो पानी घरनि में दाख़िल थियण सबब शहरीन ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। कासमाबाद के मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि के रहवासियुनि शिकायत कई है तो संदसि इलाइक़नि में बरसात जो पानी कढण वारा मोटर बंदि पियल आहिनि। मोटर हलाइण वारे अमले जो चवणु आहे त तेल मौजूद न आहे। जैं पेट्रोल पंप तां तेल खणंदा आहियूं उन तेल ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। खेनि तेल जी मुद में अञा ताईं पैसा जारी न कया विया आहिनि। लतीफ़ाबाद जे हाली रोड, अल वहीद कॉलोनी, अल शफ़ी कॉलोनी, हज़ारा कॉलोनी, नारा जेल रोड, फतेह चौक समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पानी मौजूद आहे। जैं सबब रहवासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हैदराबाद की नई सब्जी मंडी में भी गोडे जहिड़ो पानी बीठल है। जैं सबब भाजियूं मेवा पानी के वर चढ़ी विया आहिनि। जॾहिं त वापारियुनि जो चवणु आहे त पहिरियां ई शदीद बरसातुनि सबब सिंध में भाजियुनि समेत समूरा फसल ॿुॾल आहिनि। हिननि वधीक चयो त मौजूदा वक़्त में जेकी भाॼियूं पौतूं आहिनि उहे बि बरसाति जे पाणी जे वर चढ़ी वियूं आहिनि।